अस्सलाम वालेकुम। अच्छा, असांजो टॉपिक हली रहियो सिंधी में थियल PhDs ऐं उन्हनि जा उनवान। इन में पहिरियां 2 हिसा थी चुका आहिनि। उन्हनि में असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ ते थियल PhDs जेके हुयूं उहे डिस्कस कयूं हुयूंसीं ऐं उन्हनि जा जेके उनवान आहिनि ऐं उहे स्कॉलर जंहिं उहे PhD कयूं ऐं थीसिस लिखिया। अॼोके लेक्चर में असां वरी इन शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरीअ खां हटी करे जेके ॿियनि स्कॉलर्स अदीबनि ऐं शाइरनि ते जेके PhDs थियूं उन्हनि खे ॾिसंदासीं। हिन में असां डिस्कस कयो हुयोसीं। अच्छा, ही ॾिसो, डॉक्टर बलदेव मटलाणी ताईं असां आया हुआसीं, ठीकु आहे। उनखां पोइ हाणे हिते हिन खां अॻिते जेके बि आहिनि PhDs इहे शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी ते न आहिनि, ठीकु आहे। डॉक्टर आबदा गांगरो जी जेका PhD आहे ऐं थीसिस उनवान हुयो उहो सिंधी शाइरीअ में तरक़ी पसंदि नज़रिया ऐं लाड़ा ते हुयो। मेमण अब्दुल मजीद सिंधी जो जेको टॉपिक हुयो बयानुल आरफीन जी तदवीन ऐं डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण सिंधीअ जो 19वीं सदीअ जा नसर नवीस। डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो सिंधी शाइरीअ ते फ़ारसीअ जो असरु, इहे असां कल्ह डिस्कस करे चुका हुआसीं। हाणे अॼु असां वधीक ही जेके आहिनि उहे ॾिसंदासीं। ही कुझु दोस्तनि जी महिरबानी आहे जंहिं मूंसां हिन में मवाद जेको आहे उहो शेयर कयो ऐं हिन ते हिकिड़ो वरी वीडियो हिकिड़ो असां ठाहे सघियासीं। हाणे ही स्कॉलर हेॾा तहक़ीक़ जो मौज़ू डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जन जी जेका PhD जो टॉपिक हुयो उहो लाड़ जी अदबी ऐं सक़ाफ़ती तारीख़। डॉक्टर अब्दुल करीम संदीले जो टॉपिक लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो ऐं हिन नाले सां ई किताब बि आहे साईं जो डॉक्टर अब्दुल करीम संदीले जो। उनखां पोइ डॉक्टर अलहदाद बोयो, उन जो टॉपिक सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज। उनखां पोइ डॉक्टर ग़ुलाम हुसैन पठाण सिंधी नावेल जी इर्तिकाई तारीख़, हिन जो इहो टॉपिक हुयो। उनखां पोइ डॉक्टर अयाज़ हुसैन कादरी जंहिंजो जेको टॉपिक आहे सिंधी गज़ल जी इर्तिका। उनखां पोइ अचो डॉक्टर अज़ीज़ रहमान, हिन खे कटियोसि। डॉक्टर अज़ीज़ रहमान ॿुघियो, इन जी जेको आहे PhD जो टॉपिक हुयो उहो सिंधी सहाफ़त जी तारीख़, इन जी रिसर्च जो इहो मौज़ू हुयो। उनखां पोइ डॉक्टर ग़ुलाम सरवर बलोच जी टॉपिक हुयो सिंधी ड्रामनि जी 1 सदी, ठीकु आहे, सिंधी ड्रामनि जी 1 सदी। उनखां पोइ डॉक्टर ख़ादिम हुसैन कुरैशी, इन जो टॉपिक हुयो सिंध जी नसरी दास्तान जो तहक़ीक़ी जाइज़ो। उनखां पोइ डॉक्टर ग़ुलाम कादिर सूमरो, टॉपिक सिंधी अदब में तंज़ व मज़ा। उनखां पोइ डॉक्टर दाद मोहम्मद बिरोही, इन जो जेको मौज़ू हुयो सिबी ख़ती में सिंधी ज़बान जे मुहावरनि जो लसानी जाइज़ो, इहो हिन जो टॉपिक हुयो। उनखां पोइ डॉक्टर आख़ूंद हिदायत प्रेम जो जेको टॉपिक हुयो उहो हुयो सिंधी ॿोलीअ जो पस मंज़र। उनखां पोइ डॉक्टर तहमीना मुफ़्ती जो थीसिस हुयो रिसर्च, हिन जो PhD थीसिस सिंधी कहाणीअ जो समाजी किरदारु। उनखां पोइ डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा, उन जो टॉपिक हुयो उनवान हुयो विरहाङे खां पोइ सिंधी नाविल जी ओसर। उनखां पोइ डॉक्टर सहर इमदाद हुसैनी जो टॉपिक हुयो थीसिस जो जदीद सिंधी शाइरी हिकु नओं क्लासिक। उनखां पोइ डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी जन जो टॉपिक हुयो PhD जो डॉक्टर नबी बख्श बलोच ऐं अब्दुल करीम संदीले जे लोक अदब जो तक़ाबली जाइज़ो, ॾाढो अहम टॉपिक साईं जो हुयो आहे। उनखां पोइ डॉक्टर परवीन मूसा मेमण जो टॉपिक हुयो सिंधी अदब जी तरक़ीअ में औरतुनि जो किरदारु। उनखां पोइ डॉक्टर ग़ुलाम सकीना अबड़ो, इन जो जेको टॉपिक हुयो PhD जो उहो सिंधी मज़मून नवीसीअ जो इर्तिकाई अभ्यास। उनखां पोइ डॉक्टर इल्ताफ़ हुसैन जोखियो, टॉपिक हुयो अरबी सिंधी आयोटा ऐं सूरत ख़तीअ जो अभ्यास, इहो हिन जो टॉपिक हुयो। उनखां पोइ डॉक्टर फयाज़ लतीफ़ जी PhD जो टॉपिक शेख अयाज़ जी शाइरी में जमालियात जो अभ्यास। डॉक्टर इसहाक जमाली जी PhD जो टॉपिक सिंधी शाइरीअ जे फ़न ऐं फ़िक्र जो तहक़ीक़ी अभ्यास 1843 खां 1947 ईस्वी ताईं। उनखां पोइ डॉक्टर सुरैया सोज़ डीपलाई, टॉपिक मोहम्मद उस्मान डीपलाईअ जे नाविल निगारी। उनखां पोइ मोहतरम फ़िरोज़ा समो, टॉपिक सिंधीअ में ॿारनि जो अदब। उनखां पोइ डॉक्टर मोहम्मद अनवर फ़िगार हकड़ो, टॉपिक सिंधी अदब में शिकारपुर जो हिसो।
उन खां पोइ डॉक्टर अब्दुल रज़ाक मलिक नदीम, टॉपिक सचल सरमस्त जी शाइरीअ जो जाइज़ो। उन खां पोइ डॉक्टर बदरुद्दीन उजण, PhD जो टॉपिक सिंधी अदब में तनक़ीद। उन खां पोइ डॉक्टर अब्दुल करीम यानी अदल सूमरो। अदल सूमरे जो असुलु नालो अब्दुल करीम आहे। अदल सूमरे जन PhD कई, जंहिंजो टॉपिक हुयो थीसिस जो सिंधी अदबी संगत तारीख़ ऐं किरदार। सिंधी अदबी संगत तारीख़ ऐं किरदार। उन खां पोइ डॉक्टर बदर धामराऊ, टॉपिक हुयो डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधीअ जी अदबी ख़िदमतुनि जो तहक़ीक़ी जाइज़ो। उन खां पोइ असां अॻिते हलूं था। डॉक्टर रहीम बख़्श महर ख़ादिम, इन जो टॉपिक हुयो सचल सरमस्त जी शाइरीअ में इंसान शनासीअ वारियूं कैफ़ियतूं, तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी जाइज़ो। ऐं आख़िर में आहे डॉक्टर रज़िया सुल्ताना खोखर, इन जी जेका थीसिस जो टॉपिक हुयो PhD जो, उहो हुयो औरत ऐं सिंधी शाइरी। हिन खां अलावा कुझु ॿिया बि आहिनि, पर जेके मूंखे अहम लॻा मां उन्हनि खे हिते तव्हांजे साम्हूं पेश कयो। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।